शरोबार जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं सम्झां थो हीअ जेका मुंहिंजे खे अजरक तव्हां ॾिनी आहे इन जो असुलु हक़दार साईं ज़ैन शाह ई आहे। चाहियां थो त पंहिंजे तरफ़ खां ज़ैन शाह खे पारायां, उन जो पोइ सबबु ॿुधाईंदुसि। साईं ज़ैन शाह साईं के भी था बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जाम शरो जो सदर साहब, सेक्रेटरी साहब, साईं असांजे डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जो सदर साहब, अदा मीर साहब, सीनियर तमामु वकील बुकला क़यादत, साईं हाकिम अली साहब वेठो आहे, साईं ज़ैन शाह साहब। घणो टाइम न वठंदुसि, चंद हक़ीक़तूं ज़रूरु ॿुधाईंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि साईं जी इजाज़त सां उन जी शुरात ज़रूरु थियणु घुरिजे ऐं उहा डिस्कस थियणु घुरिजे। जॾहिं तहरीक जो आख़िरी मरहलो हो त अंदरि वड़ाए साहिब सां गॾु ऐं शामिल हाल हुउसि, साईं हिन जो गवाह आहे। तो वड़ाए साहब मुझे पूछो तो यार सिंध का मुझे ज़्यादा पता नहीं है, सबसे ज़्यादा हम एतमाद किस पर कर सकते हैं। मुझो साईं एतमाद नहीं तो तव्हां ईअं सोचो तो वो असांखे किथे बि मारण ऐं माराइण न ॾींदो, वो साईं सैयद ज़ैन शाह हूंदो। ऐं ही जवान हो जंहिंखां पोइ इहो तय थियो त जेकॾहिं MP तहत के नज़रबंदी तहत कंहिं बि हालतनि में वकील क़यादत खे घेराव में आंदो थो वञे त पोइ साईं ज़ैन शाह लीड कंदो इन सॼी तहरीक खे। ऐं साईं उहा ज़िमेदारी कई त आउं उनखे लीड कंदुसि ऐं इहा ख़बर हुई, तंहिं करे हुननि बि जांचे वरितो, हुननि बि चयो बाबा MP तहत पहिरीं त बंदी साईं ज़ैन शाह खे कबो। तंहिं करे आउं सम्झां थो ही वॾी तहरीक हुई ऐं हिन तहरीक में साईं ज़ैन शाह जो वॾो कलीदी किरदारु आहे। उहो किरदारु साईं जलाल मोहम्मद शाह जे घर खां जॾहिं साईं सिंध बचायो कमेटी जो इजलास घुरायो जंहिंमें हर पार्टी वेठी, अदा रोशन उन में ख़त किताब त साईं वारा सभु अदा अमीर वारा शामिल हुआ, तो उन में तय थियो त साईं खे असां रिक्वेस्ट कई त साईं 12 तारीख़ ते असांजो कन्वेंशन आहे ऐं कन्वेंशन में वकिलाए हिकिड़ो फ़ैसिलो वठणु वेंदा। ऐं मूंखे इन खां पहिरीं ख़बर हुई, छो जो असांजे विच में हिकिड़ियूं शयूं तय थी चुकियूं हुयूं, आमिर ऐं मुंहिंजे विच में ऐं ॿिनि दोस्तनि जे विच में, त अॻियूं लाइ अमल छा आहे। पोइ उहा दोस्तनि जी पीपल्स पार्टी जे दोस्तनि जी महिरबानी हुई, कन्वेंशन में शहादत वाण खे वठी आयो, गुल हार पाराए, मुंहिंजी तकरीर उते कटी वई। पोइ बुढ़ाए चयो छॾे ॾे, पाण खे कमु करिणो आहे, तकरीरनि खे पोइ ॾिसंदासीं। जेको कराची में कन्वेंशन थियो, पर साईं ज़ैन शाह उते जेका ॾाढी पॉज़िटिव ॻाल्हि हुई, जेको माना टर्निंग पॉइंट हो, साईं खे असां रिक्वेस्ट कई त साईं वकील निकिरनि पिया ऐं असीं निकिरंदासीं। साईं चयो त बाबा सभु पार्टियूं सभु दोस्त तव्हांजी सपोर्ट कंदा। इहा टर्निंग पॉइंट हुई जिते सभु दोस्त सिंध जा, ऐं सम्झां थो उन्हनि खां सवाइ तहरीक हल नामुमकिन हुई। ॾिसो जान विझण के तहरीक में को मज़ाक न आहे। त साईं जेको आहे, साईं जो किरदारु हिकिड़ो जान विझण वारो हुउसि, ख़ासि तौर ते सिंध यूनाइटेड पार्टी जो। पर उन सां गॾु कुझु ॿिया दोस्त बि, ऐं उन्हनि खे बि नथो विसारणु चाहियां, जीअं सदरदीन शाह साहबु, उनजो पंहिंजो कलीदी किरदारु हो ऐं उहो असांखे उते नज़र बि आयो ऐं आख़िरी ॾींहं ताईं असांखे नज़र आयो ऐं आख़िरी घड़ी ताईं नज़र आयो। दोस्त भले कंहिंजी कहिड़ी राय हुजे, कंहिंजी कहिड़ी राय हुजे, उनजो एतिराम आहे। अलीम आदिल शेख साहब हुजे, हुनजो हिकिड़ो किरदारु नज़र आयो।
ॿियूं सिंध जूं क़ौम परस्त जेतिरियूं पार्टियूं हुयूं, माना उन में का बि मख़सूस पार्टी न थी उन जो नालो वठी सघिजे, पर ॻाढ़े झंडे त कमाल कयो। उन ते चौगिर्द सम्झो असांखे, माना असांखे जेका प्रोटेक्शन हुई उहा उन झंडे प्रोवाइड कई ऐं उहे दोस्त बीठा रहिया। ऐं सम्झां थो उहा ॻाल्हि। ऐं आख़िरी राति ते जंहिं वक़्तु इहो चयूं पिए त हाणे घिराव थो थिए, करमपुर वटि हिननि डिप्लॉयमेंट शुरू कई, थोरो वकीलनि खे हिरास करण लाइ हेॾां होॾां। दादा रोशन उते वेही रहियो। साईं ज़ैन शाह साहिब जे हिदायतुनि मुताबिक़ असां आयासीं, मोटर साइकिल तयारु थिया, उन्हनि जेको आहे सो सॼे खे उनखे मामले खे ॾिठो त ही पाण सभिनी जी गॾियल हिकिड़ी कोशिशि आहे। लेकिन हिकिड़ो मामिलो ज़रूर तय थी वियो आहे त सिंध खे इग्नोर करे तव्हां पाकिस्तान नथा हलाए सघो। इहो तयशुदा ॻाल्हि आहे। इहो माण्हुनि प्रैक्टिकली ॾिठो। हूअं त पाण ॻाल्हियूं कंदा हुआसीं, पर माण्हुनि प्रैक्टिकली ॾिठो जॾहिं ख़बर पइजी वई। ऐं उन खां पोइ कुझु ऐं दोस्तनि जूं ॻाल्हियूं कयां थो त अमीर पंवर साहिब जो ऐं फ़हीम जो किरदारु वॾो अहम रहियो। CCI में जॾहिं आमिर वड़ाच ते घेराव कयूं, 3-4 असांजे दोस्तनि जूं लाबियूं, को हेॾां पियो वञे, को पीपल्स पार्टी जी लाबी में शामिलु हो, को हेॾां हो, ॿुधे न त आउं हुनखे पहिरीं ॿुधाईंदुसि, बाबा दादा ये ही होगा। पोइ वरी वापसी ईंदो त चवंदो, यार तुम तो कोई अल्लाह के वलीउल्लाह हो, पता नहीं क्या हो, यही हुआ था। मूं चयो साईं ही दोस्त हेॾां बीठा हूंदा, पाण खे हिन पासे बीहणो आहे। मसइलो इहो आहे त उन वक़्तु इन्हनि दोस्तनि जो वॾो अहम किरदारु रहियो आहे। उन्हनि जी तारीफ़ थियणु घुरिजे, उन्हनि दोस्तनि जी। ऐं बाक़ी पीपल्स पार्टी जो आख़िरी ॾींहं ताईं किरदारु ॾाढो ख़राबु रहियो। उन में असांखे ओपन थी कुझु ॻाल्हियूं करणु घुरिजनि। ऐं त साईं उहो चवंदा आहिनि रूना लैला वांगुरु, तूं खटी या मां खचां, पर वारी ॻाल्हि हूंदी आहे असीं सच चई ॾींदा आहियूं, पोइ भले कंहिंखे ॾुखियो लॻे। उन में ख़ासि तौर ते क़ुर्बान मलाणो साहिबु, उन में अयाज़ दुनियो साहिबु, उन में जेको आहे सो मेतलो साहिबु, असां वटि काउंट थींदियूं हुयूं 2 मीम, मेतलो साहिबु ऐं मलाणो साहिबु। ऐं चोथों यासिर अरफात शर साहिबु, 5 ख़ैरपुर बार जो सदर एजाज़ चांडियो साहिबु, ऐं 6 ज़ियाल अंजार साहिबु। उन्हनि जी सरगर्दानी पई कई सॼी। फ़हीम खे वधीक सॼी ख़बर हूंदी मामलनि जी, अंदरि ई हुआ। त पीपल्स पार्टी खे कीअं क्रेडिट ॾिजे? पहिरीं जीत हुई सिंध जे माण्हुनि जी, ऐं सम्झां थो वॾे में वॾी जीत हुई, जंहिंजा बुनियाद साईं ज़ैन शाह रखिया। इहा वॾी जीत हुई। उहा ख़ुशी बि पीपल्स पार्टी खे भान न पई पवे त इहा सिंधी माण्हू को उतां बैकअप थिए, वॾो जशन कंदो अचे, सिंध में का ख़ुशी थिए, ख़ुशियूं मल्हाइजनि, माण्हू ख़ुशि थियनि ऐं माण्हू ताक़त खे महसूसु कनि त असांजे इंडिविजुअल हुजण जी ताक़त छा आहे। उहा ताक़त जेका महसूसु कराइणु पियो चाहे, असीं पिया कराइणु चाहियूं, साईं ज़ैन शाह साहिबु पियो कराइणु चाहे सिंध जे माण्हुनि खे, उहा आउं सम्झां थो उन राति जेका आख़िरी राति मीटिंग शुरू थी 10 बजे खां सुबुह जो 7 बजे ताईं मीटिंग कंदा रहिया, को हल न, को फ़ैसिलो न, रुॻो लुड़ प्रोग्राम हो। ऐं उहो इहो ई हो त वकीलनि खे कंहिं तरीक़े सां वकला क़यादत खे मुंझायो वञे ऐं क्रेडिट पीपल्स पार्टी जे हवाले कयो वञे। बाबा छा जो क्रेडिट तव्हांखे ॾिजे? क्रेडिट ॾियण जो को इहो न आहे त असांखे मिलणु घुरिजे, कंहिं ॿिए खे मिलणु घुरिजे, न को साईं ज़ैन शाह साहिबु थर्स्टी हो, पर क्रेडिट ॾियणु माना वरी सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइणु। सिंध जा माण्हू चवनि ऐं ही वरी दोधा पुट वञी उते तकरीरूं कनि, चवनि त बाबा हाणे ॾिसो असां ई सॼो कमु करे छॾियो आहे। सो आउं सम्झां थो साईं ज़ैन शाह साहिबु ॻाल्हाईंदो, साईं ज़ैन शाह साहिब खां सवाइ ही तहरीक अधूरी हुई, ही तहरीक हले ई न। हक़ीक़त इहा अथव, साईं मेन कनेक्शन हो।
सभिनी दोस्तनि जे विच में। ऐं जेकॾहिं कुझु बि इन तहरीक में को बि ट्विस्ट अचे हा त तव्हां ॾिसो आहे त उन जे फस्ट मोर्च ते जेकॾहिं तव्हांखे विणंदड़ न अचे हा त साईं ज़ैन शाह ई नज़र अचे हा। ऐं इहो तय हो साईं, ऐं सम्झां थो साईं ज़ैन शाह साहिबु सभु आया, वॾे में वॾी मीटिंग बि साईं ज़ैन शाह सां थी। ऐं ॿियूं इलाही खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे नथो दोस्तनि में डिस्कस करणु चाहियां, लेकिन जेका साईं जॾहिं वियो त दोस्त ईंदा, मुख़्तलिफ़ दोस्त ईंदा, अलबतो सभु मुलाक़ातूं थियूं, लेकिन साईं ज़ैन शाह जी मीटिंग खां पोइ ख़ुदि वड़ाइच बि हैरान थी वियो त सिंध जो को अहिड़ो माण्हू अहिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि बि करे सघे थो। हुन चयो साईं शाह साहिबु त बहुत पॉज़िटिव हुई। मूं चयो साईं जंहिं माण्हू लाइ मूं तोखे चयो हूंदो त ग़लति त मूं कोन चयो हूंदो। उहो माण्हू वाक़ई सिंध सां इश्क करण वारो माण्हू आहे, हिन धरती सां प्यारु करण वारो माण्हू आहे, हिननि माण्हुनि सां जुड़ियल माण्हू आहे ऐं मुहबत करण वारो माण्हू आहे। बाक़ी तहरीक में मीर साहिबु ॻाल्हि केॾांहुं वियो, हिकिड़ो हणे हिकिड़ो खणे। असांजो चकर इहो त बाबा वड़ाइच ऐं मुंहिंजे विच में इहो तय हो त कभी तुम मेरी बेइज्जती कर देना, कभी मैं तुम्हारी बेइज्जती कर दूंगा। ठीकु आहे न। जॾहिं बशीर मेमण पहिरीं दफ़ा आयो त बशीर बि इहो चयो त हलूं था हाल में पिंडाल में हली ऐलान करियो। त मूं चयो साईं केॾांहुं थो वञी, उते माण्हू वणंदा मोचड़ा ओॾां तव्हां कीअं था वञो? त उनजे पुटु बैरिस्टर ई चयो साईं बाबा उते माण्हुनि जूं ॻाल्हियूं ख़राबु आहिनि, तव्हां न वञो। सिर्फ़ु इहो त सिंध जे माण्हुनि खे काम डाउन करायो वञे। ऐं सम्झां थो इन में बि साईं ज़ैन शाह जो हिकिड़ो ॿियो वॾो क्रेडिट आहे त हिन तहरीक में हिकिड़ो का बि शइ कंहिं माण्हू खे तकलीफ़ न आहे। को ॾिसो टालर न सड़ियो, कंहिं माण्हू खां का फुर न थी, कंहिं माण्हू खां कुझु न थियो। माना हिकिड़े तशदुद जो 0% हो हुन में। इन में बि साईं जो किरदारु हो जे साईं सभिनी जमायतनि खे जोड़े रखियो। इवन जेका साईं सिंध बचायो कमेटी जो जेको इजलास पहलियो उन में त असीं ॿाहिरि निकितासीं त मूं चयो साईं साईं खे शाबस हुजे, असां जहिड़ा जज़्बाती माण्हू हुजे त विड़ी किन करियूं। ही त हमरा जेके आहिनि 10 ॼणा उहे ई चवनि पिया साईं तो ही कोन कयो, तो हा ही कोन कयो। साईं उन्हनि खे खिली जवाबु पियो ॾे, उन्हनि माण्हुनि सां मुस्कराए पियो जवाबु ॾे। सभिनी खे गॾु खणी हलण जी ॻाल्हि। ऐं साईं लाइ सिर्फ़ु एतिरो ॻाल्हि चवंदुसि, आख़िरी शेर चवंदुसि त ॻंढी निसारो, इहो भिटाई साईं जो बैत आहे त ॻंढी निसारो ॾींहुं छिनण मुर न सिखिया। तंहिं करे साईं ज़ैन शाह जो अहिड़ो किरदारु आहे, कलीदी किरदारु आहे। साईं तव्हांखे सलाम हुजे मुंहिंजे तरफ़ खां, वकीलनि जे तरफ़ खां, ऐं मिंट मिंट जो गवाह आहियां त यकीन करियो तव्हां खां सवाइ ही तहरीक जी मीर साहिबु चयो ही तहरीक हुई कान, तव्हांजो उन में वॾो कलीदी किरदारु आहे। महिरबानी।